ॿ हिकिड़ा दोस्त हुया, वॾी दोस्ती हुननि जी पाण में। पोइ हिकिड़ी हुन दोस्त जो कमु पइजी वियो, सुबुह सां आयो हुनजी ओताक ते, ॾिठई त दरवाज़ो खुलियल आहे, अंदरि घिड़ी आयो ओताक में, त उहो नज़र हिनखे न आयो ओताक में। चई भला ॾिसां हिन ओताक में घुमी, 2-3 कमरा हुया, हिनजे मथां किथे वेठो हुजे कुंड पासे में। ॾिठई त कुंड ते हिकिड़ो कमरो आहे, उते हिकिड़ो हमरा ॿधल आहे जंजीरनि सां। हिन जो वञी ॾिठो हुनखे त हुनजो नंढो भाउ हो, जेको हिन दोस्त हुयो उनजो नंढो भाउ जंजीरे ॿधो पियो आहे। ॾिठई हुनखे चई हे छा, हे त हुनजो नंढो भाउ आहे, जंजीर में छो ॿधी छॾियईं, उहो बि हिकिड़े ओताक में। हिते बीठो ई हुयो त हुनजो दोस्त बि परियों निकिरी आयो घरों। हुन खां पुछा के थे, तूं पंहिंजे भाउ खे छो ॿधी छॾियो जंजीरनि सां? चई इहो चरियो थी वियो आहे, पागल थी वियो आहे, इन करे ॿधी छॾियो अथमि, हली हलो मां तूं होटल ते। हुनखे वठी वियो होटल ते, वञी वेठा उतड़े। पर हिन जी दिलि में बेक़रारी हुई त हिन पंहिंजे भाउ खे छो ॿधी छॾियो, उहो त सियाणो सेबतो हुयो, चरियो कीअं थियो। चांहि हुन घुराई, पर चांहि बि यानी हिनखे ज़हर थी पई लॻे। चांहि पीतऊं, ओॾी महिल हिन पाण में कचहरी करे वरी मोकिलायूं। राति जो अचे जो सुतो, सॼी राति हिनखे निंड कोन आई। चई मां सुबुह जो वञी हिन खां पुछा कया हिन मूं त हुनखे जंजीर में हुन ॿधो छाजे लाइ आहे। सुबुह थियो, सवेरे सवेरे घरो निकितो। चई हाणे हिनमहिल वञा, मूं वारो दोस्त हिनमहिल घर ॾे हूंदो, मां हिन जे भाउ सां मिलां, हिन खां हवालो वठां, ॻाल्हि छा आहे। जीअं सुबुह सवेर आयो, उहो ओताक में न हुजे, सिधो हलियो हुन कमरे ते, वञी हुन सां सलाम वरायो, हुन सां मिलियो, कचहरी हुन सां कई। हुनखे चई तोखे जंजीर में छो ॿधो आहे हिन तुंहिंजे भाउ? चई ॻाल्हि हीअं आहे, मां सियाणो सेबतो आहियां, मां पागल न आहियां। मुंहिंजो भाउ मुंहिंजी मिल्कियत फॿाइण थो चाहे, जेका बि ज़मीन आहे समूरी हे फॿाइण थो चाहे। असां 2 भाइर आहियूं, माउ पीउ असांजो वियान गुज़ारे। सो इन जे करे हिकिड़े मुला को धागा दुआ तावीज़ कराए अचे, मूंखे जे पीआरींदो वेंदो आहे, ऐं माण्हू बि ॾिसंदा आहिनि वाकई। ऐं हुनखे वठी आयो हिते, हुनजे फतवानी बाहि चरियो आहे, माण्हू खे चयईं, माण्हू माना यकीन करे वेही रहिया, मुला थो चवे, वाकई बि चरियो आहे। सो ॻाल्हि हे बि का बि ॻाल्हि कान्हे का, मां सियाणो सेबतो आहे, चरियो मां न आहियां। चई भला हुन मुला जो को नालो तोखे ख़बर अथसि? हिन चयो त मुला जे नाले जी मूंखे ख़बर कान्हे, बाक़ी मुंहिंजो भाउ रोज़ु हुन ॾे वेंदो आहे, कुझु न कुझु हुन मूं खणी ईंदो आहे, जीअं माण्हू ॾिसनि। चई ठीकु आहे। हाणे हिन छा ओॾी महिल ओताक मां निकिरी वियो, ॿाहिरि वञी किथे कुंड वठी वेही रहियो। जॾहिं हिन जो दोस्त जो आयो, इतो वरी पोइ थुरू हलियो वियो, मुला ॾे थिए पोयों लॻो वियुसि, ॾिसां त कहिड़े मुला ॾे थो वञे हे। जॾहिं हुन मुला ॾे जो वियो थिए, हुन मुला खे ॾिसी छॾियो, हो त हुनखे वरी पैसा ॾोकड़ ॾेई वरी पाणी बोतल वठी निकितो। हे वरी फिरी अचे, ॿिए पासे में अचे, मिलियो हुन सां। चई ॾे वाल काॾे में? चयो मुला ॾे वियो हुयुसि, त पाणी पड़ायो अथमि पंहिंजे भाउ जे लाइ। चयो ठीकु आहे। पोइ 2-3 मिंट कचहरी करे वरी मोकिलाए हलिया विया। हिन छा कयो, थुरू आयो मुला ॾे अचे, मुला खे चई ॻाल्हि ॿुध, तूं जो माण्हू खे चई छॾियो आहे चरियो आहे, पागल आहे, हिन जो दिमाग़ फिरियल आहे, पैसा वठी छाजे लाइ? चई कहिड़ो? चई फलाणो जेको छोकिरो आहे उन जा। चई मां किथे वाक़ई पोइ चरियो आहे, पागल आहे। चई ठीकु आहे, हाणे मां पुलिस घुरायां थो, पोइ असां तूं निबरूं था। चई न पुलिस न घुराए, मां तोखे सची ॻाल्हि ॿुधायां थो। चई ॿुधाए। चई मूंखे हुनजे भाउ चयो हुयो, तूं माण्हू ईअं चइजांइ त चरियो पागल आहे, हिन जो दिमाग़ कमु नथो करे, हिनखे दुआ धागो तावीज़ वग़ैरह पीआरींदासीं त सही पोइ थी वेंदो हली हली। हाली इहो चरियो आहे, हिन जो दिमाग़ फिरियल आहे। सो इन जे करे 1-2 चकरूं वठी ओताक ते माण्हुनि मूंखे ॾिठो, बसि हाणे मूंखां पाणी अहिड़ो पढ़ाई वेंदो आहे, जीअं पाणी अहिड़ो पढ़े ॾे जीअं चरियो थींदो वञे, मां उहो पाणी हुनखे पढ़ी ॾींदो आहियां। हिन छा कयो आहे, सॼी रिकॉर्डिंग हिन जी कई, रिकॉर्डिंग करे ऐं पुलिस ॾे फ़ोन कयईं। पुलिस जीअं जो आई त मुला खे ॿधाई खणी, ओॾी महिल आई मुला खे त ॿधी पुलिस खणी वई।
वरी पुलिस खे रिकॉर्डिंग ॿुधाई। पुलिस ऑफिसर बि कड़क हुयो त ओॾी महिल हिनखे सेंट्रल जेल मोकिले छॾियईं, मथां केस हणी। पोइ सिधो आयो हे ओता करे वियो आयो त हुनजो भाउ न हुजे, भई उहो जंजीर ॿधल हुजे, अचे हुनखे जंजीर मां छोड़े कढी हुनखे चई हली हलूं। सिधो वठी वियो सैलून ते, वञी वार हिन जा ठहिराए, नवां कपिड़ा वठी हिनखे पाराए, होटल ते वठी वञी हिनखे सुठी मानी खारायईं। उनखां पोइ कचहरी करे मोटिया सिधो वरी उता करे। अचनि पिया त हो बि परे निकितो अचे पियो। जे तोखे कीअं छोड़ियो आहे जंजीर मां? हुन चयो मां हिनखे छोड़ियो आहे जंजीर मां। चए त चरियो पागल आहे, तूं हुनखे छाकाणि जंजीर खोले छॾियोसीं? चए चरियो पागल हे ना हे, चरियो पागल तूं ई जो मिल्कियत जे करे पंहिंजे भाउ खे जंजीर ॿधी छॾी ऐं हुन मुला को तूं माना तावीज़ कराए पियो अची त मुंहिंजो भाउ चरियो थींदो वञे? चई कहिड़ो मुला? चई मुला जेल में वेठो अथई, मूं रिकॉर्डिंग आहे, हाणे इहा रिकॉर्डिंग मां पुलिस खे ॾींदो, तुंहिंजे मथां केस दाख़िल कराईंदुसि, हाणे तोखे बि जेल में अंदरि विझाईंदुसि। चई तूं मुंहिंजो दोस्त आहीं, वण तूं वरी ईअं मूंसां कंदे? चई छाजी दोस्ती? जंहिंखे रहम पंहिंजे भाउ ते कोन थो अचे त मूं ते तो कहिड़ो रहम ईंदो? मूंखे इहो त ॿुधाए। हिकु पीउ माउ मूं तोखे उनजे मथां रहम कोन आहे, मिल्कियत जे करे हुनखे चरियो जंजीर ॿधी छॾी। तूं मूंसां उकड़ी रियायत कंदे जॾहिं टाइम ईंदो, वक़्तु ईंदो ॾुखियो त तूं त पैसा वठी मूंखे ई माराए छॾींदे। अहिड़ो लालची मूंखे दोस्ती न खपे। असां हिनमहिल वञूं था पुलिस उते FIR तुंहिंजे मां दर्ज कराई, तोखे बि जेल मोकिलींदासीं। हाणे जे ईअं न कर, अलाह खे मञो, इहो ज़ुल्म मूंसां न कयो। जे तूं ज़ुल्म न कयूं पंहिंजे भाउ सां, पाण इहो ज़ुल्म पियो करी तूं काॾे कंदे मिल्कियत? तुंहिंजी उमिरि घणी थींदी वधि में वधि 60-70 साल ताणी। हिनमहिल तुंहिंजी उमिरि आहे 25-30 साल। भाई घणा साल तूं जहिड़ो हूंदई? 25-30 साल। उन मिल्कियत जे करे भाउ खे थो मारी। जिन खे ज़मीन कान्हे उहे नथा खाइनि, उहे तव्हां खां वधीक सुखियो था खाइनि जिन खे ज़मीन कान्हे का। अड़े मिल्कियत हिते ई पई हूंदी, पंहिंजे भाउ खे थो मारी। जी बसि हाणे मूंखे माफ़ु कर, बसि आइंदह मूंखे इहा ग़लती न थींदी, मूंखे मां लालच में अंधो थी वियुसि। जी लालच में अंधो थी वई? मां तुंहिंजो दोस्त आहियां, यानी कि मां तुंहिंजो सॼणु आहियां, मां तव्हांजो दुश्मन न आहियां। मां पंहिंजे दोस्ती जो हक़ अदा थो कयां। तूं मुंहिंजो भाउ ई, मूंखे चांहि पीआरी, कंहिं महिल कचहरी करी, वक़्त में कमु अची न पोइ बसि तूं पंहिंजे भाइरनि सां, घर वारनि सां जीअं बि करी, मां तुंहिंजा हा में हा कंदो वठां। मां तुंहिंजो अहिड़ो दोस्त न आहियां। उहो दोस्त दुश्मन हूंदो आहे जेको चए पंहिंजे घर वारा जीअं बि कर, मूंसां सही हल। उहो दोस्त न आहे हूंदो, उहो दुश्मन हूंदो आहे। दोस्त उहो हूंदो आहे जेको चवंदो आहे त पंहिंजी फैमिली सां गॾु हुज, पंहिंजे भाइरनि जो ख़्यालु कर, पंहिंजे ख़ानदान जो ख़्यालु कर। उहो दोस्त हूंदो आहे सचो। मां तुंहिंजो सचो दोस्त आहियां। हे तुंहिंजो भाउ त मूंखे हिन जे मथां रहम आयो, इन जे करे मां मुला खे पकड़े, मुला खे जेल मोकिले छॾियो आहे। मां भाई दोस्ती जो मतिलबु छा आहे? दोस्ती जो मतिलबु इहो आहे, बसि रुॻी तोताणी, तूं मूंखे खाराई पीआरी बसि, बाक़ी तूं पंहिंजे घर वारनि खे जीअं बि करी, मां वेठो ॾिसां तमाशो। मां तुंहिंजो दोस्त आहियां, मां तुंहिंजो ख़ैरु ख़्वाह। मां नथो चाहियां त तुंहिंजे ख़ानदान में पाण में तव्हां विढ़ो मिल्कियतुनि ते, मां वेठो मज़ो ॾिसां। मां तुंहिंजो दोस्त आहियां। दोस्त जो मतिलबु हूंदो आहे घर जो भाती। मां तव्हांखे पाण में गॾाए हलंदुसि, सभु गॾु हुजो पाण में, पोइ भली मुंहिंजी तोसां ई दोस्ती हुजे, पर तुंहिंजे करे हे बि मुंहिंजा घणो कुझु लॻनि था। मां खाइण वारो दोस्त न आहियां, मां तुंहिंजी हमदर्द दोस्त आहियां। हिते पंहिंजे दोस्त जे पेरनि ते किरी पियो ऐं पंहिंजे भाउ जे पेरनि ते किरी पियो, मूंखे माफ़ु कर। अॼु हल, मां तोखे पंहिंजी अधु मिल्कियत हाणे लिखी थो ॾियां बसि। हुन चयो था मूंखे मिल्कियत न खपे, तुंहिंजी मिल्कियत जे करे तूं मूंखे मारी पियो, चरियो पियो करी मूंखे, जंजीरें मूंखे ॿधी छॾी मिल्कियत जे करे। चई न बसि मां तौबा कई, ज़ारी कई, मूंखे हाणे माफ़ी ॾे। मां अॼु हली तोखे अधु मिल्कियत पंहिंजी विराए थो ॾियां बसि। पोइ हुन दोस्त जो चई हाणे ठीकु आहे, हाणे हल हिनखे भई अधु मिल्कियत विराए ॾे। बाक़ी आए त अहिड़ी मां शिकायत तुंहिंजी ॿुधी
त असांजी तुंहिंजी दोस्ती जो आख़िरी ॾींहुं हूंदो बसि। इहा मुंहिंजी ॻाल्हि यादि रखजांइ। मां तव्हांजो दोस्त आहियां, सॼणु आहियां। मां तव्हांजो उहो दोस्त न आहियां जेको दुश्मन हुजे। उन खां पोइ जेको सो हर शइ विराए हुननि खे ॾिनऊं ऐं पोइ पाण में खीर खट थी रहिया। सो दोस्तो, घणा दोस्त अहिड़ा ई हूंदा आहिनि जेके हमदर्द हूंदा आहिनि। हिकिड़ा दोस्त हूंदा आहिनि चापलूसी, जेके चापलूसी कंदा त तूं पंहिंजे घरवारनि खे हीअं बि कर, हीअं बि कर, यानी कि रुॻी तूं मूंखे खाराए पीआर, भई पंहिंजे घरां जीअं बि कर। उहे दोस्त न आहिनि हूंदा, उहे दुश्मन हूंदा आहिनि। दोस्त उहो हूंदो आहे जेको हुननि खे ख़ानदान सां गॾु जोड़े हले, चए त पंहिंजे ख़ानदान सां गॾियल हुजे, सभिनी पंहिंजनि जो ख़्यालु कर। उहो ई दोस्त हूंदो आहे जेको सॼणनि वारी सलाह ॾिए। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि असांजूं ॻाल्हियूं पसंदि अचनि त पोइ लाइक ऐं शेयर कजो। अस्सलामु अलैकुम।